वेलकम बैक नाज़रीन। अमीना इकबाल, तव्हांखे गिफ्ट कहिड़ो मिलंदो हुयो ईद में? तव्हांखे अञा बि गिफ्ट मिलंदा आहिनि ईद ते? मूंखे ईद में गिफ्ट त कोई यादगार गिफ्ट? यादगार गिफ्ट यार सची ॿुधायां, छो जो पंहिंजे हस्बैंड जो हेॾी शौक़ी पंहिंजी ॻाल्हि कई आहे त मूंखे गिफ्ट तमामु घटि। हुन मूंखे हिकिड़ो हार्ट वारो हिकु ईद ते सिल्वर जो हार्ट आहे, एतिरो नंढो सो पैंडेट ऐं टॉप साइज, उहो मूंखे गिफ्ट कयो हुयो। ऐं बाक़ी जेको आहे मूंखे ईद ई मिलंदी आहे ऐं गिफ्ट कॾहिं हुन तव्हांजे हस्बैंड गिफ्ट तव्हांखे न ॾिनो आहे? ॿुधायो न, सिल्वर जो हिकिड़ो भेरो बि चांदी जो, सोनो बि न, गोल्ड बि न। पर मुंहिंजे ख्याल सां गिफ्ट गिफ्ट हूंदो आहे, उनजी कोई प्राइस न हूंदी आहे। हुन में छा उहो बि हार्ट ठहियल हुजे ऐं उन सां ऐं केतिरी फीलिंग सां ॾिनो हूंदो आहे न। उहो ई न, त बाक़ी जेको आहे न मूंखे ईद इलाही सुठी लॻंदी आहे त मूं वटि कैश अचे, मर्ज़ी सां ख़र्च करे सघो। हा, पोइ गॾु वञी वटि गिफ्ट वठी अचो। बाक़ी आउं ॾींदी आहियां सरप्राइज़ गिफ्ट, ऐं हुन में मुंहिंजो तव्हांजी दिलि आहे हुन सां, हुनजी गारंटी आहे। हुनजी दिलि घणी आहे, मुंहिंजी बि दिलि आहे। आउं हुनखे छा कंदी आहियां, वाईफाई नेट वारी दिलि। न न न, सची दिलि, असली दिलि। लव मैरिज अथव तव्हां? न न, सॼी रहंज। अच्छा, सही। बिल्कुलु। त असां जेको आहे न, हुनखे सरप्राइज़ ॾियण जे लाइ पहिरीं त रमज़ान जी ईद ते ईद कार्ड पूरो ठाहे हुनखे सुठा सुठा लफ़्ज़ अल्फाज लिखी, शहर लिखी, सुहिणा साईं अॻियां डंडन को हिकिड़ो शेर ॿुधाए सघो था? यादि हुजे यादि करे वठो। हा, नेक्स्ट वरी अचां थी। त जेको कार्ड ते हुनखे सुठे अल्फाज़नि में ऐं हुनखे लिखी ऐं अॻियां हिकिड़े साइड ते कार्ड रखंदी हुयसि ऐं हिकिड़े साइड परफ्यूम, हिकिड़े साइड ते वॉच। हाणे जेंट्स जो त ॿियो त कुझु कोन्हे अहिड़ो ख़ासि जेको मैन जेको रूटीन में लॻे। ऐं ड्रेस आहे कॾहिं कॾहिं पाइबी आहे, त ड्रेस त असांजा ॿार असांखे ॾेई छॾींदा आहिनि माशाल्लाह सां। बाक़ी असां ड्रेस जो शायदि पाण में रखियो ई कोन्हो, पर परफ्यूम, वॉच, कफलिंग पाईंदो शौक़ सां। केॾा कफलिंग हूंदसि, केॾी परफ्यूम थी वई हूंदसि, केॾी रियली अॾी फरीन रियली एतिरा परफ्यूम आहिनि। ऐं हिनखे बर्थडे जेको बि ईंदो आहे इवेंट, वाचूं केॾियूं थी वई हूंदसि। वाचूं तव्हांखे ॿुधायूं हेतिरा बॉक्स आया त असां सऊदी में परचेस कया न, 4 बॉक्सिस कया पर हुन में पूरियूं कोन पई थियनि। त बाक़ी मूंखे जेको न गिफ्ट मूंखे एॾी सुठी लॻंदी आहे त मूंखे कैश मिले त आउं गॾु करी आहे न, थोरो ॿारनि खे बि त ॾियां न, पोइ नाना पोटा अची वञनि अॻियां। जेकी नज़र आहे उहा कैश ते हूंदी। अॼु फरीन असांजो छा थियो त हिकु ईद ते मुंहिंजा हस्बैंड सभिनीनि खे ईदी ॾे पियो पई न्यारी आहे, जेको मिलो न्यारींदो आहे। परेशान थी मूं चयो न, मूंखे ईदी सभिनीनि जे साम्हूं ॾे। मूंखे जेको नहरूं वग़ैरह आहिनि, ज़रियल असां त हाणे वॾा थी वियासीं थोरा, त असांजी ईद जेका आहे सो बसि इहे ई असांखे ॾियणी हूंदी आहे। पर असांजे ॿारनि बच्चनि खे नओं खे जॾहिं धीअनि खे मिलंदी आहे, धीअरूं त पंहिंजे घर में जीअं हूंदियूं आहिनि, ईंदियूं आहिनि, हुनखे त लाज़िम नियाणियूं आहिनि, हुनखे ॾींदा आहियूं। त मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी हुई त मूंखे सभिनीनि जे साम्हूं ईद ॾिए त मूंखे मज़ो वधीक ईंदो आहे। हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी शौक़ आहे। पर गिफ्ट जो जेको आहे न, हिकु दफ़ो मूंखे बर्थडे असांजे सभु हिक ॿिए जी मल्हाईंदा हुआ, छो असांजा ॿार वॾा थी विया। त मुंहिंजे लाइ जेको आहे न, हिकु दफ़ो केक वठी आयो मुंहिंजी बर्थडे 8 दिसंबर ते। त केक वठी उहो असांजी ड्राइंग रूम में छुपाए छॾियो। असांजो दरवाज़ो सऊदी अरबिया में बराबरि में हो ऐं 12 वॻा ऐं फौरन केक खणी आयो। त यार मूंखे उहा ख़ुशी एतिरी थी त उहो हेतिरो नंढो केक हुयो ऐं सरप्राइज़ गिफ्ट। ऐं हिकु दफ़ो मूं बि हिनखे सरप्राइज़ ॾिनो, उहो पंहिंजे ऑफिस मां आयो त मूं पूरी टेबल सजाए छॾी। आई थिंक मुंहिंजे वॉलपेपर ते आहे हिकिड़ो हुनजे तस्वीर केक सां गॾु, तव्हां ॾिठी हूंदी, वॉइस मैसेज कंदी आहियां तव्हांखे। त हू अची पूरी लाइटिंग करे छॾी, पूरी टेबल सजाए छॾी। सऊदीअ में त इलाही डेकोरेशन जो घणो शौक़ु हूंदो आहे, हुते जी क्रॉकरी अलॻि सां डिफरेंट हूंदी आहे। त हू अची हैरान थी वियो त अॼु आहे कहिड़ो फंक्शन। हाणे असांजो छोकिरो जेको उहो रियाज़ हलियो वियो, छो जो हुन ट्रांसफर थी वई, त असां 2 ॼणा अकेला, ॿार बच्चा सभु हलिया विया, असां अकेला, त असां बि खुली लहे कई। त माशाल्लाह सां अल्हम्दुलिल्लाह मूंखे जेको आहे न वणंदो आहे, सुठो लॻंदो आहे त मूंखे कैश मिले ऐं हू जॾहिं मिलंदी आहे त हुनजो मज़ो ई पंहिंजो हूंदो आहे। ठीकु आहे, पाण फरीन तव्हां ईंदासीं त तव्हांजूं कहिड़ियूं फ्रेंड्स आहिनि जेके नंढपण जूं ऐं हाणोकियूं जेके तव्हां विश कंदा आहियो ऐं तव्हां जिनखे मिस कंदा आहियो ईद जे ॾियारनि ते? पहिरीं ॻाल्हि त विश ऐं मिस जी जेका ॻाल्हि अरफा कई, त अॻे असां नंढा हूंदा हुआसीं, ईद कार्ड ईंदा डेडीअ वटि, असां वटि, ऐं के ईद कार्ड अहिड़ा हूंदा
उनमें दिलि ठहियल हूंदी, हेॾो वॾो तीर ऐं रत जा वॾा टुका आहिनि। आर पार पियो थींदो। पोइ चवंदासीं त इहो दिलि इहो रत इहो छा चकर आहे, सम्झ में न ईंदो। ईद कार्ड हूंदा, के वरी ईअं खोलंदासीं त डबल खुलंदा, जंहिंखे अॼुकल्ह 3D था चऊं, अहिड़े क़िस्म जा। त उन ईद कार्डनि जो जेको शौक़ु हो, हे आल फॉरवर्ड जेको तूं मूंखे सेखारियो आहे, इन में उहो मज़ो कोन्हे, त कॾहिं पढ़ंदा आहियूं, कॾहिं ऑल क्लियर चेट करे छॾंदा आहियूं। तव्हांजी जेका संदूक चऊं अलमारी, ठीकु आहे, अलमारी में किथे अहिड़ो दिलि वारो कार्ड अञा पियो आहे या? यार मुंडे मोकिलींदा त मां त सीने में सांडे रखां, पर अॼु न अॼु ॾींहं ताईं कहिड़ो निभागो थियो ई न जंहिं मोकिलियो आहे। अलाए छो? माशाल्लाह ख़ूबसूरत आहे, टिप टॉप आहे, हिन उमिरि में बि न त माण्हू मूंखां डिॼंदा न तो इन करे कॾहिं बि न मोकिलियो। पर जॾहिं ईंदा ईद कार्ड जा ढेर ईदा हूंदा, ड्रॉस बची वेंदा। गुल पियो हुजे न गुल, मूंखे वरी नंढे हूंदे हिकिड़ी आदत हूंदी, मां डायरी डेली लिखंदी हुयमि ऐं गुल गुलाब जो स्कूल में वेंदा जेके मूंखे छोकिरियूं ॾींदियूं, उहे हुन में रखंदी हुयमि। जॾहिं उहे सुकी वेंदा त एॾा मूंखे वणंदा। ॿियो छा, अॼुकल्ह त हैरान थी थिए मूंखे, मोर जा पर बि किथां मिलंदा, उहे कॉपियुनि में बि ऐं क़ुर शरीफ़ में बि, जिते सभु यादि हूंदो अॼु हिते ख़तमु कयो त क़ुर शरीफ़ में मोर जो पर रखी छॾंदा। ईअं किताबनि में बि रखंदा हुआसीं, सो गुल बि रखंदा हुआसीं। पोइ हिकिड़ी फिल्म हूंदी, हुनजो गानो, जॾहिं मां फर्स्ट आई हुयमि 1 क्लास में, त डैडी असां प्रॉमिस कयो त तव्हांखे फिल्म ॾेखारींदासीं। फिल्म ॾेखारी अंधलीब, सेकंड में ॾेखारी हा शबनम वहीद मुराद कुछ लोग रूठ कर बि। उन खां पोइ सेकंड वारी ईद ॾेखारी, उहा मूंखे नालो यादि कोन्हे, पर उन में इहो गानो त जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिले, त मां ॾाढा गुल ॾिसी ख़ुशि थींदी हुयमि। त मां बि का हीरोइन आहे, हूंदी अंगूठे जेतिरी हुयमि, पर ख़ुशी हाणे त टॉप जी हीरोइन आहे, पर उन महिल सो उहे जेके मज़ा हूंदा, उन्हनि मज़नि जी पंहिंजी ॻाल्हि हूंदी। ईद कार्डनि जा इंतज़ार, डेडीअ वटि ईद कार्डनि जी लाइन लॻी पई हूंदी, बसि पोस्टमैन दर खड़काईंदो, ईद जी ख़र्ची बि ॾियो, ख़र्ची बि वठंदो गुंडा टैक्स, ऐं अची ईद कार्ड हथ में ॾींदो। उहा हिकिड़ी ख़ुशी इलाही हुई। हाणे असां लाखे अलाए घणनि लखनि जो था कुर्बानी कयूं, पर जॾहिं वीचारो ग़रीब अचे थो भंगी जेको सफ़ाई थो करे, उनखे 500 ॾींदे बि तकलीफ़ थी थिए। 7 सुरी ॿुधाए पोइ 500 ॾींदासीं, त हाणे तो करे 500 ॾियो, तूं तो तुंहिंजी ड्यूटी आहे, वञी कर कम ईअं कर। त चवां थी 500 ॾियणो उन्हनि जो हक़ आहे हिन दौर में। हक़ जी ॻाल्हि त कयां थी, तो घुरे थो त ईअं था कयूं। त अॻे ईअं न हूंदो, जीअं शहनाज़ चयो त 10 रुपया खुटंदा ई न, 10 रुपया ईद जा मिलंदा, खुटंदा, आख़िर में जेके बचंदा अम्मा खे ॾेई छॾंदासीं। या वरी हिकिड़ो भांडारो हूंदो, वॾे खे दॿे खे सुराख करे उन में विझंदा वेंदासीं, जमा कंदा वेंदासीं, हेॾा जमा थी वेंदा। पोइ ईंदो खपे माण्हू जो अम्मा वञी सभु ग़लति थी विया, सभु ख़र्च करे छॾंदी। त उनमें मज़ो ई अहिड़ो हूंदो न ईद जे ॾींहं में। इवन एतिरे क़दुरु मूंखे यादि आहे त जॾहिं असां ईद करणु सखर वेंदा हुआसीं पंहिंजी ॾाॾीअ ॾे, त 2-3 ॾींहं रहंदा हुआसीं हफ़्तो। पोइ अॼु हीअ शइ पकी आहे, न इहा न खाईंदमि, वञु पाड़े वारी खे चओ बोड़ मोकिले, पाड़े वारी वटे में बोड़ मोकिलंदी। अॼु असां पाड़े में वटे में बोड़ घुरायूं, पहिरीं प्यार मोहब्बत एॾो कुर्ब हूंदो। शादी थींदी, सॼो पाड़ो जमा हूंदो, हंध टपड़ खणी ईंदा, हंधनि ते नाला लिखी वियाणनि ते, उन्हनि ते असांजा पाड़े वारा सभु बीठा हूंदा, रुख़सत थींदा त सभु मां रुख़सत थी वियमि, त मुंहिंजो जेको पाड़ो ख़ुशि थियण जे बजाए रोए न पिया। मुंहिंजो निभाॻो, मां त रोआं थी, मूंखे त मुड़ुस अहिड़ो ई मिलियो आहे, पर तव्हां जो रो मुंहिंजे वजह सां त ख़ुशि थियो, पाड़ो ठरी पियो। अदा नेक्स्ट शादी जे मुड़ुस खे बि घुराईंदासीं, ठरी पवंदासीं। पर न न अहिड़ो टाप जो हरामी थी जो नथो रोए, पुराणे विच में सभिनी खे। अच्छा, ही महिराण जो प्रोग्राम तव्हां असांखे टाइम ॿुधाए छॾियो, तव्हांजे असां इंफॉर्म कंदासीं। हा, सो ईअं जेके आहे न, उहे पंहिंजा असांजूं ईदूं, उहे ज़माना, उहे मोहबतूं। हाणे सवाल हिकिड़ो हुयो, जवाब ॿियो, सॼी ज़िंदगी उतां जवाब ॾे। ॻाल्हि इहा आहे त बाबा त तुंहिंजा फ्रेंड्स नंढपण जा कहिड़ा? हाणे ॿुधाए, मां नंढपण जा फ्रेंड जेके इहे काॾा मोकिलींदा, नाला नंढपण जूं फ्रेंड्स मुंहिंजी इलाही वहीदा ख़िज़र सुञाणे तूं, ख़िज़र हयात, हा चाचा ख़िज़र हयात जी धीअ, उहा असांजी कज़न बि लॻे जो डेडीअ जो दोस्त हो बचपन खां, असां गॾु गुज़ारियूं आहिनि ईदूं, जावई जन इहे सभु जो सभु गॾु जावा हुते। वहीदा ख़िज़र आहे, ईअं ॿियूं जेके आहिनि इलाही असांजी फ्रेंड्स आहिनि। ऐं डॉक्टर कमर वाहिद जेका मुंहिंजी माउ बि ठहियल आहे, उहा बि असांखे ईदनि ते ओतिरो ई प्यार ॾींदी आहे, ओतिरो ई। त फ्रेंड्स जो जेको सर्किल आहे न, असल में मां छोकिरो थी ईद गुज़ारी, मुंहिंजा वरी जेके छोकिरा दोस्त हूंदा आहिनि न, हाणे वॾी थी वेंदो न, छोकिरनि दोस्त सां केरु थो मिलंदे, मुड़ुस त 3 अखर खीसे में रखी वे, त तूं वरी दोस्त सां थी मिले। सो मिलंदा आहिनि, ॿुधाईंदी आहियां मुंहिंजो दोस्त गॾु खेॾंदो, हिनखे मां ॾाढियूं मारूं ॾिनियूं, हिनखे पादर आयमि, हिनखे मोचड़ आयमि, सो उहो खेॾंदा हुआसीं।
हाँ बेतू टपी हले वेंदा हुआसीं ऐं सॼी राति ॿाहिरि खेॾंदा हुआसीं माण्हुनि जे ॿियो त छॾ असांजो लॉन हूंदो हुन में एतिरी सब्जी न हूंदी ॿिए जे घर में सब्जी पोखियल हूंदी लॉन में ॿुधाईंदो असांजी गोभी होॾे हिन जी हेॾी आहे ठीकु आहे असां उहा सॼी चकी कढी पंहिंजे लॉन में पोखंदा आहियूं पर उन्हनि खे ॿुधाईंदा हुआसीं तव्हांजी गोभी ॾिसो छा थी आहे असांजी ॾिस केॾी थी आहे हू अची ॾिसनि वाकई पंहिंजे लॉन में ॾिसनि त अंगूठो खॾो पुटे पियो आहे माने अहिड़े क़िस्म जूं हूंदियूं हुयूं ऐं उहे नंढी इलाही जेके फ्रेंड्स आहिनि कॾहिं कॾहिं मिलंदियूं आहिनि असांखे त उहे असांखां जवान आहिनि ठीकु आहे यकीन कंदव त जेके नंढे हूंदे जी फ्रेंड जेके क्लास फेलोज़ हुयूं कॾहिं कॾहिं मिलंदियूं आहिनि शादियुनि विहांवनि में किथे त उहे सभु ॾिसां थी छोकिरियूं लॻी पियूं आहिनि पोइ मां चयां मूंखे हाणे आंटी सॼो सही मां पोड़ी थी आहियां तव्हां जवान लॻी ठीकु आहे आंटी ब्रेक जो टाइम चला ब्रेक जो टाइम